नाज़रीन, ज़िले शिकारपुर में बदअमनी घटि थियण जो नालो ई कोन थी वठे। मुसलसल मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते ॾोह थींदा रहनि था। ग़रीब माण्हू लुटिजंदा ऐं फुरिजंदा रहनि था। अहिड़े ई क़िस्म जो वाक़ियो कल्ह पेश आयो आहे मदे जी लॻ जबीर शेख थाणे जे हद में। त गड़ी ख़ुदाबख़्श केर स्कूल में पढ़ाईंदड़ प्राइमरी उस्ताद नज़ीर अहमद बिरोईअ खां फुरती आहे। नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गवर्नमेंट उस्ताद खां गवर्नमेंट जेके स्कूल जा उस्ताद आहिनि ड्यूटी कंदे वापसि जॾहिं घर अचनि था त इन क़िस्म जो ही ॿियो वाक़ियो असांजे इन इलाइक़े में पेश आयो आहे। पहिरियां जेको आहे गाए जा थाणे जे हद में ॻोठ इज़त जी वांड खां उस्ताद पढ़ाए जॾहिं वापसि अची रहियो त उनखां फुरती आहे मोटरसाइकिल में ॿियो सामान आहे। हीउ वरी ॿियो वाक़ियो पेश आयो आहे ही त उस्ताद जेको आहे नज़ीर अहमद बिरोई जॾहिं स्कूल खां पढ़ाए ड्यूटी ख़तमु थियण खां पोइ जॾहिं वापसि घर अची रहियो त उनखां मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान फुर्त कयो वियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायूं त मदई जी लॻ जबीर शेख थाणे जे हद में गड़ी ख़ुदाबख़्श केर स्कूल में पढ़ाईंदड़ प्राइमरी उस्ताद नज़ीर अहमद बिरोईअ खां फुर जो वाक़ियो पेश आयो आहे। उस्ताद नज़ीर अहमद बिरोईअ खां CD मोटरसाइकिल 2008 टच मोबाइल फ़ोन रोक रक़म फुर कई वई आहे। मुतासिर उस्ताद जो चवणु आहे त स्कूल खां वापसि 2 बजे दादू केनाल जी टाप सां ॻोठ ख़ुदाबख़्श केर खां स्कूल जे ॿारनि खे पढ़ाए वापसि अची रहियो हुयुसि त नामालूम 3 हथियारबंदनि मुंहिंजो अॻु ॾिनो ऐं हथियारनि जे ज़ोर ते मूंखां मोटरसाइकिल मोबाइल फ़ोन रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर करे दादू केनाल में बीठल जया ॻोठ खां ॿेड़ी टपी कचे तरफ़ फरार थी विया आहिनि। अहिड़ो इतला जबीर शेख पुलिस खे पिणु ॾिनो वियो पर पुलिस वाक़े वारे हंधि कोन पहुती। हींअर जबीर शेख थाणे ते अची NC दाख़िल कराई आहे। हिन जो चवणु आहे त मां ग़रीब ऐं मिसकीन आहियां। मुंहिंजी SSP शिकारपुर ऐं ॿियनि वस वारनि खे अपील आहे त मूंखां मुंहिंजी फुर थियल मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान वापसि कराए मूंसां इंसाफ़ कयो वञे। स्कूल में ॿार पढ़ाए मोटी पहुची हिते। अच्छा, 3 ॼणा हुआ। हिकिड़ो जे पिस्टल जॾहिं मथो बीठो जी चाबी उछण जे करे पोइ त वरी ॿियो मिशन सां हुयो जी 3 ॼणा हुया। CD गाॾी हुयसि, मोबाइल हुयसि, टिकनो 5000 पैसा बि 4-5 हज़ार हुयसि। साईं अॻिते हीअं सिधो मथे विया। अच्छा, पोइ त ॿेड़ी हुई, ॿेड़ीअ खां परे परे पादल टपी आहे।